असुल ईमान उहो आहे जंहिंमें कंहिं क़िस्म जो शक ऐं वसवसो न हुजे। सुभान अल्लाह, बेशक। अहिड़ो ईमान अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे पसंदि आहे, अल्लाह जे रसूल खे पसंदि आहे, ऐं इहो ईमान ई असल नजात आहे। अहिड़ो पुख्ता ईमान ई दोज़ख खां नजात आहे ऐं जन्नत जी ज़मानत आहे। सुभान अल्लाह। इहो कंहिं फरमायो, इहो असां तव्हांजे आका, असां तव्हांजे सरदार मदीने वारे साईं फरमायो। सुभान अल्लाह। ज़ाहिरन असां कलमो पढ़ूं था, गवाही बि ॾियूं था, असां इस्लाम जे दायरे में दाख़िल बि थियूं था, पर जेकॾहिं असांजी दिलि में आक़ाए दो जहां जी पैरवी नाहे, हुज़ूर सां इश्क़ नाहे, हुज़ूर सां मोहबत नाहे, त इहा दावा कंहिं कम जी नाहे, खोखली रहंदी। पर असुल कामयाबी उन जे ईमान में आहे जंहिंजे दिलि में अल्लाह ऐं उन जे रसूल जे बारे में ज़रे जो बि शक न हुजे, ऐं उन मुस्लमान जी ज़िंदगी हुज़ूर जी पैरवी सां भरियल हुजे। हिन आयत करीमा में जंहिंमें अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाए रहिया आहिनि त कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं मुंहिंजा महबूब तव्हां फरमायो पंहिंजे उम्मतिन खे, तमामु मुस्लमाननि खे, तमामु इंसाननि खे, त जेकॾहिं तव्हां अल्लाह सां मोहबत कयो था, तव्हां अल्लाह खे चाहियो था, त छा कयो? पोइ हिकिड़ो कमु कयो, कहिड़ो? फत्तबिऊनी, सुभान अल्लाह। मुंहिंजी पैरवी कयो, मुंहिंजी इत्तबा कयो, ॾींहं राति मुंहिंजे कयल कमनि जी पोइलगी कयो, मूंसां मोहबत कयो। उन खां बाद जेको तव्हांखे सिलो मिलंदो उहो कहिड़ो मिलंदो? त तव्हां मुंहिंजी पैरवी कंदो, युहिब्बुकुमुल्लाह, अल्लाह जी ज़ात तव्हां सां मोहबत कंदी। सुभान अल्लाह। अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हां सां मोहबत कंदो, ऐं जॾहिं अल्लाह बाने सां मोहबत कंदो त पोइ कंहिं शइ जो को ख़ौफ़ ई हुनखे न रहंदो। हाणे हिते हिकिड़ो वाक़ियो आहे, उहो ॿुधायां थो तव्हांखे। उन खां आख़िर में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा अल्फाज़ आहिनि, सुभान अल्लाह। उहे क़ाबिल गौर हूंदा। इन वाक़े में हुज़ूर जो मौजज़ो आहे, बेशक। ऐं उन मौजज़े खां बाद आक़ाए दो जहां जो हिकिड़ो जुमिलो आहे, उन जुमिले में असां तव्हांजे लाइ ख़ुशख़बरी आहे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हीउ वाक़ियो आहे ग़ज़वा तबूक जो, सही मुस्लिम में रिवायत थियल आहे। हज़रत अबू हुरैरा फरमाइनि था त ग़ज़वा तबूक हिकिड़ी वॾी जंग हुई, ग़ज़वा हुयो आक़ाए दो जहां जे हयात मुक़द्दिसा जो आख़िरी ग़ज़वा हो। उन में तक़रीबन 30,000 मुस्लमाननि जो लश्कर हो, ऐं वॾे हिकिड़े सख़्तु टाइम में इन ग़ज़वा जो तयारी थी, उहो लश्कर तयारु थियो, तवील सफ़र हुयो, सॼो सहरा पार करे वञी रूमिन सां जंग हुई, पर उहा न थी। मुस्लमान कामयाब वापसि आया। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम इन ग़ज़वा तबूक में, वो जो हज़रत सिद्दीक़ अकबर जी जेका कहाणी आहे, त आक़ाए दो जहां जे हुक्म ते पंहिंजे घर जो सॼो माल खणी आया, उहो इन जंग जी कहाणी। सुभान अल्लाह। यानी एतिरी सख़्तु जंग हुई जो हर सहाबी पंहिंजे पंहिंजे हिसाब सां जेको हुनजो वस हुयो उन में पेश हुयो। सफ़र तवील थी वियो। सफ़र जे दौरान सामान जेको आहे खाइण पीअण जो उहो ख़तमु थी वियो। हाणे फ़ौज जो सामान गुज़ारो ई हूंदो आहे खाधे ते, खुराक ते। खुराक ख़तमु थी वञे, उहो बि सहरा में, रेगिस्तान में, तव्हां सम्झी सघो था त ज़िंदगी ऐं मौत जी कशमकश हूंदी आहे। पाणी बि ख़तमु ऐं खाधो बि ख़तमु। आक़ाए दो जहां जी बारगाह में आया,
जानिसारा ने मुस्तफ़ा जी अर्ज़ कई या रसूल अल्लाह सामान ख़त्म थी वियो आहे, खाद खुराक ख़त्म थी वई आहे, हाणे तव्हां असांखे हुकुम ॾियो त असां पंहिंजा उठ कुहूं ऐं उन्हनि खे खाऊं बि, उन्हनि मां जेको तेल बि इस्तेमालु थिए उहो निकिरे, चर्बी या जेको बि हूंदो आहे त कुझु गुज़ारो थी वेंदो। मदीने वारे साईं मोकल ॾिनी, आक़ाइदो जा फरमायो ठीकु आहे कयो। त हज़रत उमर फारूक खे ख़बर पई त साईं जन जी बारगाह में आया, अची अर्ज़ कई या रसूल अल्लाह जेकॾहिं तव्हां उठनि कुहण जी इजाज़त ॾिनी ऐं हिननि उठनि खे ज़बह कयो खाइण जे लाइ त पोइ सवारी ख़तमु थी वेंदी। सवारी ख़तमु थी त हे त घर पहुची न सघंदा, वॾी तकलीफ़ थी वेंदी। तव्हां हीअं कयो, मुंहिंजो अर्ज़ु आहे, उमर जो अर्ज़ु आहे त उठ कुहण जी इजाज़त न ॾियो, पंहिंजा हथड़ा अल्लाह जी बारगाह में खणो, पंहिंजा हथ अल्लाह जी बारगाह में खणो ऐं बरकत जी दुआ कयो, बरकत जी दुआ कयो। मां उमर जो ईमान आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांखे हिन हालतुनि में बि बरकतूं नाज़िल फरमाई। ज़ाहिरन त इहो जेको ॾिसे सम्झ में जेके ईंदो त उनजे लाइ त वॾी हैरत वारी ॻाल्हि हूंदी न त हिकिड़ो साहबी आयो आहे, उन मोकल वरिती आहे त साईं हाणे ॿियो कुझु बि न बचियो आहे, उठ कुहूं। त इहो तॾहिं ई चयो हूंदई न जॾहिं वाक़ई कुझु बि न हुजे खाइण जे लाइ। ऐं हाणे हज़रत उमर आयो आहे, उहो चए थो या रसूल अल्लाह उठनि जी इजाज़त न ॾियो, सवारी ख़तमु थी वेंदी ऐं सफ़र कीअं थींदो पोइ, अल्लाह जी बारगाह में हथ खणो। त मां हिते तव्हांजो थोरो ध्यानु छिकायां त इहो केॾो कामिल ईमान आहे हज़रत उमर जो, ऐं मुस्तफ़ा जी दुआ ते केॾो यकीन आहे। अहिड़े सख़्त हालतुनि में बि जेकॾहिं अल्लाह जो महबूब हथ खणंदो त इहो उन आशिक़ जो ईमान हुयो त अल्लाह सां बरकतुनि जो नुज़ूल हिन सहरा में बि कंदो। ओ जीअं साईं असांजे इमाम अहमद रज़ा ख़ान फरमायो त जिस तरफ़ उठ गई दम में दम आ गया, उस निगाह इनायत पे लाखों सलाम। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम साईं जो अर्ज़ु क़बूल कयो ऐं हज़रत उमर सलाह ॾिनी, साईं हाणे जंहिं वटि जेको बि सामान आहे बचो आहे चवनि त खणी अचनि, खणी अची ऐं तव्हांजे साम्हूं रखनि। पोइ उन बचियल सामान ते तव्हां अल्लाह खां बरकत जी दुआ कयो। अल्लाह कंदो इहो सामान 30,000 लश्कर जी फ़ौज खे काफ़ी थी वेंदो। पोइ रावी थो चए त हुज़ूर हुकुम ॾिनो त जंहिं जंहिं वटि जेको जेको सामान बचियल आहे उहो खणी अचो। हाणे सामान कहिड़ो हूंदो, जॾहिं इहा इजाज़त घुरी अथऊं त साईं उठ कुहूं त काशे न हूंदी, कंहिं वटि 2-3 कतल हूंदो, कंहिं वटि मानीअ जो टुकुर हुयो, कंहिं वटि अहिड़ी का शइ हुई थोरी, उहो खणी अचे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे अॻियां हुननि रखियो, चमड़े जो वॾो दस्तरखान विछायो, थोरो कलील तादाद में उहो सामान गॾु थियो, 2-3 कतलूं ऐं मानी जा टुकर ऐं अहिड़ो ॿियो सामान जेको सफ़र में खणंदा खाइण जे लाइ। उनखां बाद उन सामान ते मदीने वारे साईं दुआ घुरी, अल्लाह जे हबीब दुआ घुरी बरकत जी, ऐं दुआ घुरण खां बाद मदीने वारे साईं फरमायो सॼे लश्कर खे त सभई पंहिंजा थांव खणी अचो ऐं हितां पंहिंजा थांव भरणु शुरू कयो। उहो 30,000 जी फ़ौज पंहिंजा थांव खणी आई ऐं उन हिकु हिकु ॼणे पंहिंजो थांव भरियो आहे, उन मां खाधो आहे, पाण बि सॼो फुल थी वियो, थांव बि भरियल हुयुसि ऐं बाक़ी उहो जेको सामान हुयो उहो अञा बचियल हुयो। उनखां बाद मदीने वारे साईं फरमायो त मां गवाही थो ॾियां त अल्लाह खां सवाइ कोई माबूद न आहे ऐं मां मोहम्मद अल्लाह जो रसूल आहियां। जंहिं बि मुसलमान इहा गवाही ॾिनी ऐं उनजे दिलि में को बि शक ऐं शुबो न हुजे त उनखे अल्लाह रब्बुल इज़्ज़त ज़रूर जन्नत में दाख़िल फरमाईंदो।
आख़िरी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा इहे अल्फाज़ इन सॼे वाक़े खां पोइ त मां अल्लाह जो रसूल आहियां ऐं जंहिं मुस्लमान खे बग़ैर शक शुबे जे इहा गवाही ॾिनी त अल्लाह हुनखे जन्नत में ज़रूरु दाख़िल फरमाईंदो। ॻाल्हि सॼी ईमान जी आहे, ॻाल्हि सॼी ईमान जी आहे, ॻाल्हि सॼी मोहबत जी आहे, ॻाल्हि सॼी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा इश्क़ जी आहे। हाणे इन एॾे वाक़े खां पोइ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो इहो फरमाइणु हज़रत उमर जे ईमान ॾे बि इशारो आहे त साईंअ खे हिकिड़े ज़रे बराबरि बि इहो शक न हुयो त हिन माहौल में हुज़ूर दुआ घुरनि ऐं दुआ उहा क़बूल न थिए। इहो कामिल अकमल ऐं मुकमल ईमान आहे हिन आशिक़ जो, ऐं अहिड़ो ईमान अल्लाह साईं असां तव्हांखे बि ॾे, अल्लाह जे लाइ, अल्लाह जे रसूल जे लाइ।